हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हजरत सुहैब रूमी रज़ियल्लाहु ताला अन्हु मक्के पाक में उन ये माल गड कयो आहे पर समझे तो जेकॾहिं ईमान सलामती सां बचाइणो आहे त उन्ही पासे वञा जिते मुंहिंजो महबूब वियो आहे। मता के तकलीफ पहुंचाए या मुखे जोर जबरदस्तियों करे तकलीफों नहीं करे मता केर मुखे पंहिंजे इन तरीक़े ता हटाए वने इंसान आहे का खबर ना है त छा माहौल तो थे तंहिंजे करे हिजरत करे वञा ईमान वनी बचाए। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो सहाबी मक्के पाक मां हिजरत करे निकतो मक्के वारन ॾिसी वरतो जेके दुश्मन हुया थियो त इए कीअं वींदे असां वटि हिते नंढे खां वठी करे तूं हिते रहियो आई हिते तो माल मिल्कियत असां वटि वापार करे हिते गॾु कई आहे इए थींदो छा तो तूं हितां माल कमाए करे हलियो वञी इए कतई तरह सां कोन थियण ॾींदासूं। उन चयो त जेकॾहिं तव्हांखे माल जो इहो फिक्र आहे ख़्याल आहे त ही मूं माल तव्हां वटि गॾु कयो आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे आहे त मुंहिंजी मिल्कियत सभु वठो मूंखे छॾियो त मां मदीने वारे वटि ज़ोर सां जो सुभान अल्लाह। ये महबूब करीम जा आशिक सहाबी गुलाम वो जॾहिं न निकतो माल समूरो उन्हनि खे ॾेई आयो आखिरकार सफ़र करे मक्के पाक खां मदीनो तय्यबा तकरीबन 500 किलोमीटर जॾहिं पहुतो मदीने तय्यबा पहुतो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो जॾहिं इन ते नज़र पई अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए जो हजरत सुहैब के ॾिठो आहे पाण वॾे आवाज़ सां इएं समझो त जीअं नारा हणबा आहिनि वॾे आवाज़ सां महबूब करीम फरमायो रबिह सुहैब रबिह सुहैब। सहाबी सगोरा रसूलुल्लाह जी दरबार में वेठा हुया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ मुंहिंजा प्यारा सहाबियो अॼु सुहैब वापार करे आयो आहे पंहिंजी माल मिल्कियत जेका आहे वो सभु मक्के वारनि खे ॾेई करे पंहिंजी जान ऐं ईमान सलामतीअ सां खणी आयो आहे। इहो एॾो वापार जेको हज़रत सुहैब कयो आहे मुस्तफ़ा करीम फरमायो त रबिह सुहैब सुहैब वॾो नफ़ो कमाए आयो आहे। या दुनिया हिते पई हुजे कुछ भी दुनिया जी हैसियत कान्हे का पर मदीने वारो जो जेको कलमूर बकरीम नसीब कयो आहे इन जहिड़ी भी का दौलत दुनिया जी आहे कान हबीब फरमायो त सुहैब वॾो नफ़ो कमाए आयो आहे खटे आयो आहे सुहैब। हजरत सुहैब रज़ियल्लाहु ताला अन्हु दुनिया समूरी ॾेई छॾी पर मोहम्मद करीम जो कलमो बचाए करे रसूलुल्लाह जी बारगाह में हाज़िर थियो। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो हजरत सुहैब रूम खां आयो